नाहे रही यारी यारन में न कह में आ सच्चाई। खास फरमाइश बाहुली गारी जी फरमाइश है। अध चाहते हिन जेकी से कहिड़ी कंदा वफाई। आहे फरीदन मूं भी ओ दुनिया में सब फुरायो। पोती हाल वयो आहिनो अल्लाह ॾाढी थिया दुखियाई। डीएसपी इनायत भट्टी फरमाइश है। चौड़ी सदी वही गुजरी 21वीं सदी में इश्क दी वठ वठा लगी पईया। पैसो नाहे खीसे में पोए भी शपरन के वट वठा लगी पईया। जेथा वञो कहीं होटल ते त सोणन जी बोतलन के गुट गुटा लगी पईया। जेथो महबूब मिली वञे दग में पो चट चटा लगी पईया। पर मीहल हिन फकीर दी गरीबत ते दाढ़ी के पट पटा लगी पईया। वो टके जमाणू लखन जमाना चरिया भी थी विया असाल सियाणा। जेकी हंसिकंदा लसी जी लपले वो उए थकाइन मखण जाना। टके जमाणू लखन जमाना चरिया भी थी विया असाल सियाणा। टके जमाणू लखन जमाना चरिया भी थी विया असाल सियाणा। जेकी हंसिकंदा लसी जी लपले जेकी हंसिकंदा लसी जी लपले जेकी हंसिकंदा लसी जी लपले उहे थकाइन मखण जाना। टके जमाणो लखन जमाना चरिया भी थी विया असाल सियाणा। टके जमाणो लखन जमाना चरिया भी थी विया असाल सियाणा। जोन घर में पिटियत नालो उन्हल जे हथिया कुंजू ऐ तालो। उन्हल जे हथिया कुंजू ऐ तालो। उन्हल जे हथिया कुंजू ऐ तालो। जोन घर में ओ पिटियत नालो उन्हल जे हथिया कुंजू ऐ तालो। उन्हल जे हथिया कुंजू ऐ तालो। उहे तसद जन हिंदू जराणा चरिया भी थी विया असाल सियाणा। जमाणू लखन जमाना चरिया भी थी विया असाल सियाणा। असलम कॾहिं खता न थींदी न कुलम कॾहिं वफ़ा न थींदी। कुलम कॾहिं वफ़ा न थींदी न कुलम कॾहिं वफ़ा न थींदी। इन कलाम जे लाइ ख़ासि फरमाइश आहे बाहुली गारी जी। ओ असलम कॾहिं खता न थींदी न कुलम कॾहिं वफ़ा न थींदी। ओ न कुलम कॾहिं वफ़ा न थींदी। बेनसुल माण्हू करे विया लाड़ा चरिया भी थी विया असाल सियाणा। टके
जमाणू लखल जमाना चरिया बिठी विया असां लसाणा गुलकारी को साउंड मोरो फरीदन अज़ाब जनता वॾा फरीदन अज़ाब जनता वॾा फरीदन अज़ाब जनता माइल भी कद था गिला भी कन था वॾा फरीदन अज़ाब जनता है वॾा फरीदन अज़ाब जनता रयान तने में हया वदाना जया बिठी विया असां लसाणा के जमाणो लखल जमाना चरिया बिठी विया असां लसाणा जकी हसकंदा लसी अची लपले जकी हसकंदा लसी अची लपले उए त खाइन मकड़ जजाना टके जमाणो लखल जमाना ओ चरिया बिठी विया असां लसाणा ओ टके जमाणो लखल जमाना चरिया बिठी विया असां लसाणा